गुरु साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। जीअं त जपजी साहिब जी लड़ीवार वीचार सांझी कंदे अॼु सोरी पोड़ी वीचार करणी आहे। सो अचो तो सम्झण जो जतन कयूं, कोशिश कयूं तो गुरु नानक देव महाराज कहिड़ी सिख्या ॾियनि था, कहिड़ी बख़्शिशा करनि था सोरी पीढ़ी जे अंदरि पंहिंजे सिख जे मथां। साहिब फरमाइनि था, पंच परवान पंच प्रधान। चवंदा पंच जन तुझे दर ते परवान आहिनि, परमात्मा तुंहिंजी दरगाह में परवान आहिनि। पंच कंहिंखे चवंदा, इहो पहिरियों थोरो सोचण जो विषय आहे, थोरो सम्झण जी हिकिड़ी जेको आहे न मौज़ू आहे, टॉपिक आहे। पंच उनखे चवनि था जेको सरपंच। थोरो ध्यानु ॾिजो, 8 पौड़ी खां वठी करे 4 पौड़ी सुणीअ जो थी आहियूं, 11 पौड़ी ताईं। उनखां बाद 4 पौड़ी मने जूं आहियूं, 15 पौड़ी ताईं। 12 पौड़ी खां वठी करे 15 पौड़ी ताईं मने जी। चवंदा जेको सुणीअ जी अवस्था को चढ़ी आयो, मने जी अवस्था को ई अॻिते आयो, उहो केरु थी वेंदो? उहो थी वेंदो सरपंच, आगू, जंहिंजे काबू में ज्ञान इंद्र आहे। सरपंच हूंदा न, पंच सरपंच, जंहिंजे हुकुम सां ॻोठ में फ़ैसिला थींदा आहिनि, जंहिं वटि सॼा दुख सुख जा सॼा फ़ैसिला उन वटि खणी ईंदा आहिनि। उहो जेको ऑर्डर कढे उन तरीक़े सां उन ॻोठ वारनि खे हलणो हूंदो आहे। चवंदा जेको परमात्मा जी ॻाल्हि ॿुधी वठई, मन में हंडाए वरितई न, त उनखां बाद उहो थी थो वञे पंच, सरपंच थी थो वञे, उहो प्रधान थो थी वञे। सो हिते इन पंच जो अर्थ पंचायत या सरपंच सम्झी सघो था। साहिब फरमाईंदा, चवंदा पंच परवान। वैसे पंच जो अर्थ पंज भी थी सघे थो, पर हिते पंच जो अर्थ पंच आहे। पंच, सरपंच। सरपंच साहिब फरमाईंदा पंच परवान, तुंहिंजे दर ते उहो ई परवान आहे। कहिड़ो? जेको पंहिंजे ज्ञान इंद्रनि खे क़ाबू करे, तुंहिंजी ॻाल्हि ॿुधे थो, तुंहिंजी ॻाल्हि मञी थो वठे, उहो सरपंच आहे, उहो तुंहिंजे दर ते परवान आहे। प्रधान, उहो ई प्रधान आहे, आगू आहे, उनजे हुकुम सां ई सभु शइ हले थी। भाव, उहो पंहिंजे ज्ञान इंद्रनि खे क़ाबू में करे, पंहिंजे ज्ञान इंद्रनि खे जाॾे वञणु छॾे, कननि खे गिला ॿुधण को रोके सघे थो, ज़बान खे ग़लति मंदा लफ़्ज़ को रोके सघे थो। न त बंदो चवंदो न, यार खाम खां मां कंहिंखे ॻाल्हाए वेठमि, माना कंट्रोल में न हूंदो आहे, कंट्रोल खां ॿाहिरि हूंदो आहे। पंहिंजे हृदय ते पंहिंजे जेको ज्ञान इंद्र अथसि, पंहिंजो जेके उज़वा अथसि, उन्हनि ते कंट्रोल न हूंदो अथसि, पोइ उहो कमु करे या उहे ग़लतियूं करे पोइ पछताईंदो आहे। पोइ साहिब चवंदा तूं पंहिंजे मन खे बणाए सरपंच ऐं पंहिंजे ज्ञान इंद्रनि खे बणाए उनजे हुकुम में हलण वारो। तूं जॾहिं प्रधान थी वञे न, तुंहिंजे हुकुम सां ई सभु शइ हलंदी। तुंहिंजा हथ बि तुंहिंजे हुकुम सां हलंदा, तुंहिंजा कन तुंहिंजे हुकुम सां हलंदा, तुंहिंजी अखियूं तुंहिंजे हुकुम सां हलंदियूं, ज़बान तुंहिंजे हुकुम सां हलंदो। जेकर तूं मन खे पंच बणाए वरितो, सरपंच बणाए वरितई, छो सॼी ॻाल्हि हिते खेॾ सॼी मन जी हले थी। ॿुधी करे बि ॻाल्हि मन ताईं पहुचाइणी आहे, मञणी बि ॻाल्हि मन में आहे। पोइ सरपंच बि मन थींदो, प्रधान बि मन थींदो, पोइ सॼा ज्ञान इंद्र उनजे क़ाबू में हूंदा, उहो जीअं कराएसि। साहिब फरमाईंदा, चवंदा पंच परवान, तुंहिंजे दर ते उहो पंच परवान आहे, सरपंच परवान आहे। उहो ई प्रधान आहे जेको तुंहिंजी ॻाल्हि मञे थो। पंच परवान पंच प्रधान, पंचे पावे दरगे मान, उहो सरपंच तुंहिंजे दर ते। कहिड़ो सरपंच? जेको ॻाल्हि ॿुधी बि आयो, मञी बि वरितई, उहो सरपंच थो थी वञे, तुंहिंजी दरगाह में मान पाए थो। पंचे पावे दरगे मान, 500 दर राजान, उहे राजा जे दरबार में बि सोभनीक सुहिणा लॻनि था। सोहे माना सुहिणा। 500 दर राजान, पंचा का गुर एक ध्यान। जेको पंहिंजे ज्ञान इंद्रनि खे क़ाबू में करे छॾंदो आहे न, उन सरपंच जो निशानो ध्यानु सिर्फ़ु हिकिड़े गुरू ॾे हूंदो आहे। उहो भटकंदो न आहे दर दर ते, उहो हिकिड़े शब्द जो गुरू जे लड़ लॻल हूंदो आहे, जंहिंजे लड़ लॻण सां सभु शइ वस में अची थी वञे। साहिब फरमाईंदा, पंचा का गुर एक ध्यान, जेको कहे करे वीचार, भले कोई वीचार करे, करते के करणे नाही सुमार। उन अकाल पुरख जी कुदरत जो कोई बि लेखो नथो लॻाए सघिजे, उनजो कोई बि अंत नथो पाए सघिजे। कुझु वीचार थी सघे थी, पर सॼी वीचार नथी थी सघे। सम्झ जी ॻाल्हि, कुझु वीचार थी सघे थी, सॼी वीचार नथी थी सघे।
करते के करणे नाही सुमार, दौल धर्म दया का पूत। पुराने ज़माने को वठी करे जी मञियो ईंदो हुयो त हे धरती कंहिं दौल सांड जे सिंग ते बीठी आहे, पर साहिब चवंदा जे अगरि कोई सांड खे टिकाए बि बीठो आहे न त उहो सांड कंहिं गांइ जो बछड़ो न आहे, उहो केरु आहे? धर्म ऐं दया को उत्पत थियल आहे। दौल धर्म दया का पूत। उहो धर्म ऐं दया को छा उत्पत थियल आहे? परमात्मा जी कुदरत, उनजो संतोख, उनजा नियम, उनजी ताक़त। दौल धर्म दया का पूत भाव हिन धरती के कोई सांड न आहे टिकाए बीठो, कोई धरती के सांड पंहिंजे सिंग ते खणी न आहे बीठो, उहो परमात्मा पंहिंजे हुकुम सां हिन धरती खे टिकाए बीठा आहिनि। दौल धर्म दया का पूत, संतोख थाप रखिया जिन सूत। जंहिं पूरी कायनात, परमात्मा पूरी कायनात खे हिकु सूत्र में पिरोए करे रखियो आहे, थापे करे रखियो आहे। संतोख थाप रखिया जिन सूत। जेको बुझे होवे सचियार, जेको परमात्मा जी इन्हनि कुदरतनि खे समझे, जेको बुझे होवे सचियार। न त इहो त अंदाज़ो लॻायो दवलियो पर केतिरा बार, जे अगरि कोई इन धरती खे कोई सांड जले बीठो आहे त इहो त लॻायो उन सांड जे सिंग जे मथां केतिरो वज़न अचे थो। दवलियो पर केतिरा बार, केतिरो बार थींदो? सवाल ई निशानी आहे, केतिरा बार। ऐं सिर्फ़ु एतिरे ताईं ॻाल्हि ख़तमु नथी थिए, मञियो वेंदो आहे त धरती जे हेठि ॿी धरती आहे। इहे बि प्रचलित ॻाल्हियूं आहिनि, पुराणियूं ॿुधण ऐं चवण में ईंदियूं आहिनि त धरती जे हेठि ॿी धरती आहे। पोइ मञियो वेंदो आहे त धरती खे टिकाइण जे लाइ आसरो आहे हेठों ढॻो, उहो पंहिंजे सिंग ते जले बीठो आहे सांड, ऐं उनखां हेठि वरी ॿी धरती आहे। साहिब तंहिं करे अगली पंक्ति में रखंदा न, चवंदा धरती होर परे होर होर। धरती जे हेठों सांड, सांड जे हेठों धरती, धरती जे हेठों सांड, सांड जे हेठों धरती। पर जेकी इहा ॻाल्हि आख़िरी ख़तमु थिए थी, किथे लेखो जोको ख़तमु बि त थींदो हूंदो न। त साहिब फरमाईंदा, चवंदा धरती होर परे होर होर, तिस्ते बार तले कवण जोर। आख़िरी में कहिड़ी शइ आहे? जेकर धरती आहे त उहा वापसि कंहिंजे आसरे बीठी आहे, ऐं जे अगरि कोई सांड आहे त उहो कंहिंजे आसरे बीठो आहे। सो साहिब तंहिं करे सम्झाईंदा, चवनि था ऐं दुनिया वारो हिन धरती खे परमात्मा पाण टिकाए करे बीठो आहे। धरती होर परे होर होर, तिस्ते बार तले कवण जोर, जीअ जात रंगा के नाव। ऐं हिन सृष्टि जे अंदरि परमात्मा कई जीव जंत पैदा कया आहिनि, उन्हनि जा अलॻि अलॻि नाव आहिनि। जीव जात रंगा, अलेक रंगनि, कई जीव जंत जा कहिड़ा रंग आहिनि, कंहिंजा कहिड़ा रंग आहिनि, ऐं उनजा नाव, नाव माना नाला, उनजा नाव बि अनेक आहिनि। अलॻि अलॻि नामनि सां, अलॻि अलॻि नालनि सां उन्हनि खे यादि कयो थो वञे, उनजी सुञाणप आहे पंहिंजे नालनि सां। जीअ जात रंगा के नाव, सभना लिखिया वड़ी कलाम। इहो परमात्मा सॼी सृष्टि जो लेखो जोखो जेको कंदा विया आहिनि न, हिकु हल्दी कलम सां लिखंदा विया आहिनि, जेकी बग़ैर रुकावट जे हले थी। आमतौर ते इंसानु लिखंदो आहे न, थकी पवंदो आहे, थोरो झटि मिटाईंदो, काई ग़लती थींदी, पर परमात्मा जेकी कलम इस्तेमालु कई आहे न, सभना लिखिया वड़ी कलाम। वड़ी माना वगदी हलदड़ कलम, हलदड़ कलम सां लिखंदा विया आहिनि। परमात्मा सॼी सृष्टि जो लेखो जोखो कंदा था वञनि। सभना लिखिया वड़ी कलाम, एहो लेखा लिख ॼाणे कोई, एहो लेखा लिख ॼाणे कोई, पर कोई विरलो ई इन परमात्मा जी कुदरत जो कोई अंत सम्झी सघे थो, इन जो लेखो सम्झी सघे थो, इन जी कुदरत जी तरफ़ सां नज़र निहारे सघे थो। न त हर को त पंहिंजी पंहिंजी सियाण में लॻो पियो आहे। कोई विरलो ई हूंदो जेको चवंदो जेको करे थो परमात्मा करे थो। एहो लेखा लिख ॼाणे कोई, एहो लेखा लिख ॼाणे कोई। इहो परमात्मा जे लेखे जो असां वीचार करे सघूं था, पर पोइ बि अंत नथो पाए सघिजे। छो त लेखा लिखिया केतिरा हुई, इहो लेखो जेको लिखियलु आहे केतिरो लिखियलु आहे। जेतिरा बि जीव जंत पैदा थियल आहिनि, केतिरा जीव जंत पैदा थियल आहिनि, केतिरा समुंदर जे अंदरि रहनि था। कई प्रजातियूं जानवरनि जूं अहिड़ियूं हुयूं जेके असांजे जनम वठण खां अॻु में ई ख़तमु थी चुकियूं आहिनि, जंहिंजा हाणे निशानियूं त मिलंदियूं आहिनि, पर उन्हनि जो कोई हिन टाइम साह वारा ज़िंदा जीव न मिलंदा। उनजा कंकाल मिलंदा आहिनि, हॾा मिलंदा आहिनि, निशानी मिलंदियूं आहिनि, पर उहे हिन टाइम ज़मीन ते मौजूदु न आहिनि। पर कई अहिड़ा जीव जंत आहिनि जेके नया ज़ाहिर थींदा आहिनि। इहा छा आहे? परमात्मा जी कुदरत आहे। सभना लिखिया वड़ी कलाम, ए लेखा लिख ॼाणे कोई, लेखा लिखिया केता हुए, केता ताण सवाल रूप। ऐं परमात्मा
तव्हांजो सुंदर सवालियो माना सुंदर रूप आहे। ऐं परमात्मा तव्हांजो सुंदर रूप आहे। केता ताण केतिरी तव्हांजी ताक़त आहे, केतिरो तव्हांजो आसरो आहे। केता ताण सवालियो सुंदर रूप आहे। केता ताण सवालियो रूप केती दात जाने कौन कूत। आहिनि परमात्मा जी बेअंत दाता आहिनि, कोई बि अंदाज़ो नथो लॻाए सघे थो। केती दात जाने कौन कूत। कूत चइबो आहे मापे खे। जीअं आमतौर ते 1 लीटर असां खीर वठी ईंदा आहियूं त उन दुकानदार वटि खीर विकिरण वारे वटि बि हिकिड़ो मापो हूंदो आहे जंहिंजे अंदरि 1 लीटर असांखे मापे करे पोइ ॾींदो आहे। ईअं घासलेट कुझु बि शयूं आहिनि, या असांखे कोई बि राशन खपंदो हूंदो आहे त उन वटि मापो कीअं हूंदो आहे, उहो तराज़ू आहे मापो। साहिब फरमाईंदा चवंदा केती दात जाने कौन कूत। तव्हांजा मापा बि अलॻि आहिनि, कोई बि अंदाज़ो नथो लॻाए सघिजे त तव्हांजा कहिड़ा कहिड़ा अंदाज़ आहिनि। कीता पसाओ एको कवाओ। हे सॼो संसार परमात्मा हिकिड़े ई हुकुम सां बणाए छॾियो आहे, हिकिड़े ई हुकुम सां। कीता पसाओ एको कवाओ तिस्ते होए लख दरियाओ। ऐं हिन संसार जे अंदरि अनेक जीव जंत ज़िंदगी रूपी दरिया हलंदा पिया आहिनि। ज़िंदगी रूपी दरिया, ऐं आमतौर ते हिननि दरियानि जी बि ॻाल्हि कजे त उहे बि दरिया हलंदा पिया आहिनि। हिकु जीव अचनि था, पंहिंजी ज़िंदगी पूरी करे वरी वापसि हलंदा हिन दुनिया मां हलिया था वञनि। वरी नवां जीव पैदा थियनि था, वरी पंहिंजी ज़िंदगी पूरी करे हलंदा था वञनि, हिन दुनिया मां हलिया था वञनि, लाॾाणो था करे वञनि। चवंदा तिस्ते हुए लख दरियाओ। परमात्मा जी वुर्दी हल्दी कलम ई अनेक दरियाओ ठाहे छॾियईं, अनेक जीव जंत पैदा करे छॾियईं, हवा बाहि पाणी। पर पोइ बि साहिब चवंदा कुदरत कवण कहा वीचार। ऐं परमात्मा तुंहिंजी कुदरत, तुंहिंजी ताक़त, तुंहिंजी समर्था जी असां कोई बि वीचार नथा करे सघूं, तुंहिंजो अंत नथा पाए सघूं। असां को अंत नथो पाए सघिजे त तुंहिंजी केतिरी ताक़त आहे। कुदरत कवण कहा वीचार। असांजी कहिड़ी हाजत, असांजी कहिड़ी ताक़त आहे जो तुंहिंजी ताक़त जो असां अंदाज़ो बि लॻाए सघूं। तूं बेअंत आहे, वारिया न जावा हिकु बार। मां त परमात्मा तव्हांजे मथां हिकु चकर वारिया चइबो क़ुर्बान वञण खे, बलिहार वञण खे। ऐं परमात्मा मां त तुंहिंजे मथां हिकु चकर बि क़ुर्बान वञण जे बराबरि न आहियां, मुंहिंजी एतिरी ताक़त बि न आहे। वारिया न जावा एक वार जो तुत भावे साई बलिकार। ऐं परमात्मा जेको तोखे वणे थो मुंहिंजे लाइ बि भलो उहो ई आहे। जो तुत भावे साई बलिकार तूं सदा सलामत। ऐं परमात्मा तव्हां हमेशह सलामत आहियो, तूं सदा सलामत। तव्हांजी हस्ती हमेशह सलामत आहे, अडोल आहे, उहा डुलण जहिड़ी न आहे, ख़तमु थियण जहिड़ी न आहे, हमेशह सलामत रहण जहिड़ी हस्ती आहे। तूं सदा सलामत निरंकार। ऐं परमात्मा तव्हां हमेशह जे लाइ आहियो। असांजी कहिड़ी ताक़त आहे जो असां तव्हांजी अंत पाइण जी कोशिशि करे सघूं या अंत पाए बि सघूं। तव्हांजो कोई बि अंत नथो पाए सघे। कुदरत कवण कहा वीचार, वारिया न जावा एक वार, जो तुद बावे साई बलिकार। बसि जेको तोखे वणे थो असांखे बि उहो ई चङो आहे। जे अगरि तूं काथे रखें, सुख में रखे, दुख में रखे, असांजे लाइ उहो ई सभु शइ भलो आहे। तूं कुझु ॾे या न ॾे, तुंहिंजे मथां कोई बि ज़ोर बि न हलंदो। कुदरत कवण कहा वीचार, वारिया न जावा एक वार, जो तुद बावे। जेको तव्हांखे वणे साई बलिकार, बलिकार उहो ई मुंहिंजे लाइ चङो कमु आहे। तूं सदा सलामत निरंकार। तूं हमेशह जे लाइ सलामत आहे, निरंकार, जंहिंजो कोई बि आकार न आहे, जंहिंजो कोई बि ढांचो न आहे। तूं सर्वव्यापक हर जॻह ते मौजूदु आहीं। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फ़तेह।